जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जेसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी रोड ना है छो भला कर भला कर भला रोड ना है छो भला कर भला कर भला। नौजवान इताद ॻोठ कंबरकोट मुगेरी तरफ़ां रोड जो पास थियल टेंडर हथनि में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नोटिस वठी इलाइक़े वासियुनि खे रोड जी सहूलियत ॾियारण जी घुर कई। उन सिलसिले में नौजवाननि ऐं ॻोठाणनि मुमताज़ अली, अब्दुल वहीद, नजावत, मोहम्मद मुराद, गुलाम लाइ, इम्तियाज़ अली, एहसान अली मुगेरी ऐं ॿियनि चयो त ख़ुदा बख़्श वाया जानीबंद रोड जी हालत तमामु ख़राब थी वई आहे। रोड में खॾा पवण सबबि हादसा मामूल बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ लिंक रोड हंधा हंधा उखड़िजी वियो। हर आए ॾींहुं हादसा मामूल बणियल आहिनि। गुज़िरियल 20 सालनि खां रोड जी मरम्मत न थी सघी ऐं कामोरनि रोडनि जी तमीर लाइ बजट कागज़ी कार्रवाइनि ताईं महदूद करे छॾी। इलाइक़े जा अक्सर ॻोठ ख़ुदा बख़्श ॻोठ उबेदाणी, कंबरकोट, माही दरबान, डातू तीवणा ऐं ॿियनि ॻोठनि जी आमदरफ़्त जो वाहिद रोड खॾनि सबबि मिंटनि जो सफ़र कलाकनि में तय थियण लॻो। ॻोठाणनि खे लालू नौक, वगण ऐं नसीराबाद शहर ॾांहुं आमदरफ़्त में सख़्त मुश्किलात पेश अचे थी। जॾहिं त रोड में खॾा पइजी विया ऐं मथसि ठहियल क्रॉसिंग वारियूं पुलियूं बि ज़बून थी वियूं। हर इलेक्शनी दौर में नुमाइंदा असांखां वोट वठी वञनि था। वाइदा पिणु कया विया त असांखे वोट ॾेई कामयाबु करायो त अव्हांखे रोड जी सहूलियत ॾियारींदासीं, पर असांखे रोड ठाराए ॾियण वारो वाइदो वफ़ा नाहे थी सघियो ऐं न ई उहे इलेक्शनी भोतार असांखे सुञाणनि था। हर दफ़े रोड जो कमु कागज़ी कार्रवाइनि ताईं महदूद थी वेंदो आहे। असां वस वारनि आला अहमदारनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, तक जे MP सरदार बुरहान खान चांडियो, MNA मीर आमिर खान मक्सी ऐं DC कंबर इमदाद अबड़ो खे अपील था करियूं त असांजे इलाइक़े जे आवाम मथां रहम खाई ख़ुदा बख़्श वाया जानीबन जो लिंक रोड ऐं पुलियूं ठाराए ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।